ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि 13/11/1951। परखण ऐं निर्णय शक्ति जो आधार आहे साइलेंस जी शक्ति। शांति जे सागर श्री बाबा पंहिंजी शांति मूर्त ॿारनि प्रति चवनि था, अॼु निर्वाण अर्थात वाणी खां परे अॼु निर्वाण अर्थात वाणी खां परे शांति स्वरूप स्थिति जो अनुभव करो था न। वैसे भी हाणे 18 जनवरी मास में त वैसे ही आवाज खां परे रही करे कर्म करणो आहे न। अॼु निर्वाण अर्थात वाणी खां परे शांत स्वरूप स्थिति जो अनुभव करो था न। त आत्मा जो स्वधर्म ऐं सुकर्म स्वस्वरूप स्वदेशी छा आहे? शांति। असां आत्माउनि जो असली धर्म छा आहे? शांति। सुकर्म छा आहे? शांति में रही करे कर्म कर। स्वस्वरूप छा आहे? शांत स्वरूप। स्वदेश छा आहे? शांति धाम। शांति। संगम युग जी विशेष शक्ति भी साइलेंस जी शक्ति आहे। है न, जेतिरो तव्हां मन ऐं मुख सां शांत रहींदा न, कर्म ज़रूर करणो आहे। है न, कर्म कंदे हुए मन ऐं मुख साइलेंस, ओतिरो आहे न तव्हांखे विचित्र ॻाल्हियूं, तव्हांखे अनुभव बि ॾाढो कुझु थींदो। है न, जेतिरो थी सघे न वाणी में घटि अचो। ॾिसो, असां वाणी में कीअं ईंदा आहियूं, पहिरियों कुझु ॾिसंदा आहियूं, पोइ संकल्प ईंदो आहे, पोइ सोचदा आहियूं चऊं था इन्हनि खे, लेकिन ॾिठो संकल्प आयो, पोइ चेक करो चइणु ज़रूरी आहे? चइणु ज़रूरी आहे? छा असांजी ज़िमेवारी आहे? कई बार छा थींदो आहे, काथे असांजो कोई पार्टी न हूंदो आहे, असां ज़बरदस्ती ॻाल्हाए छॾंदा आहियूं। त ॿियो ई असां हुन में फसी वेंदा आहियूं। इहे बि न सोचो भाड़ में वञे असांजो छा मतिलबु। तव्हां हुननि जे प्रति शुभ भावना शुभकामना रखो, सुठी सोच रखो। सम्झो तव्हां ॾिसो था कुझु ठीकु न आहे, तव्हांखे लॻे थो हीअं न हीअं थियणो खपे बाबा जी श्रीमत अनुसार, पर तव्हां सोचो चईंदमि त अलाए मञनि न मञनि, अलाए उल्टो जवाबु न ॾियनि। असांखे एतिरो वञिणो ई न आहे। असां बसि शुभ भावना रखूं, सभु ठीकु करे वठंदा, सभु ठीकु थी वेंदो। न ख़तम ॻाल्हि। ऐं उहो ठीक भी थी वेंदो। इनखे चइबो संकल्प शक्ति जो प्रयोग। है न, जेतिरो थी सघे संकल्प सां कमु करण जी कोशिश करो। है न, कोई असांजे लाइ उल्टो चए थो, भले चइण ॾिस। तव्हां अगरि हुनजे लाइ सुठो सोचदव न कि हीअ बि इन्हनि ॻाल्हियुनि खां मुक्त थी वञे, मुंहिंजो बि हिन सां हिसाब किताब जो रहियल आहे उहो चुकतो थी वञे, त उहो हुनजे कुझु बि चईंदो रहे, कोई असांखे प्रॉब्लम न थींदी। त संगम युग जी विशेष शक्ति छा आहे? साइलेंस जी शक्ति। ऐं ये यादि रखो कि हिन समय तव्हां जेतिरो बाबा जे ज्ञान गुण शक्तियुनि खे कर्मनि में यूज़ कंदव न, ओतिरो उहो अॻियां जे जन्मनि में तव्हांजो उहो संस्कार ऑटोमेटिकली हूंदा। कई बार न कई माण्हू चईंदा, जे ब्रह्मा बाबा जे लाइ चईंदा न कि ब्रह्मा बाबा पंहिंजे अंतिम जन्म में बि ॾाढा रॉयल हुया। त मतिलबु जॾहिं अॼु खां 5000 साल पहिरियों जॾहिं शिव बाबा आया हुया, त ब्रह्मा बाबा हुन समय बि एतिरो पुरुषारथ कयो हुई, जो ब्रह्मा बाबा पंहिंजे लास्ट जन्म में जेसि ताईं शिव बाबा न आया, तेसि ताईं बि उन्हनि में केॾी रॉयल्टी हुई, केॾा धनवान हुया, केॾा सुठा भगत हुया। है न,
त ये निशानी आ कि बाबा जो शिव बाबा जो वरसो लास्ट जन्म ताईं बि ब्रह्मा बाबा सां गॾु रहियो। अच्छा तव्हां ख़ुदि खे ॾिसो, तव्हां ज्ञान में अचण खां पहिरियों कीअं हुयो? कोई त गुण हूंदो तव्हां में, कोई त विशेषता हूंदी, कोई त सुठी ॻाल्हि हूंदी तव्हां में, है न? त सोचो कि तव्हां कल्प पहिरियों एॾो पुरुषारथ कयो जंहिंजे फलस्वरूप तव्हां पंहिंजे अंतिम जन्म में बि एॾा सुठो जीवन वारा हुयो। बाक़ियुनि खां त सुठा ई हुया न, है न? त हाणे अगरि असां जेतिरो हर गुण हर शक्ति खे कर्मनि में लाईंदासीं न, जेतिरो बाबा चईंदा न जेतिरो समय तव्हां जीवन मुक्ति मुक्ति जी स्थिति जो अनुभव कंदो ओतिरो समय तव्हां कल्प में बि ओड़ी स्थिति जो अनुभव कंदो। त तव्हां सभी संगम युगी आत्माउनि जो लक्ष्य बि इहो ई आहे कि हाणे स्वीट साइलेंस होम में वञिणो आहे। हिन अनादि लक्षण शांति स्वरूप रहण ऐं सर्व खे शांति ॾियण हिन शक्ति जी विशेष विश्व में आवश्यकता आहे। अॼुकल्ह पूरे विश्व में माण्हुनि खे छा खपे? मन शांत थी वञे। मन ॾाढो अशांत आहे। सभु कुझु हूंदे हुए बि मन खे इहो बि खपे, इहो बि खपे, इहो बि खपे। अरे जो आहे उहो त खाओ, है न? अॼु सोचो कंहिंजी प्लेट में दाल आहे, चांवर आहे, भाॼी आहे, जो बि ज़रूरी चीजूं खपनि माण्हुनि खे उहो सभु आहे। पोइ बि वेठी ॾिसी छा सोचदा इन जी प्लेट में इहो आहे, है न? त मन शांत न आहे न। त सभिनि खां ज्यादा ज़रूरी छा खपे विश्व में? शांति। मन शांत थी वञे। मन शांत मतलब ये न कि संकल्प करण बंदि करे न, मन जो त कम ई आहे संकल्प करणो, त परम धाम में संकल्प बंदि थींदा। मतलब ये जो खपे 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 खपे, है न? विकारी संकल्प, व्यर्थ संकल्प, ये सभु संकल्प ख़त्म थियण खपनि। त बाबा चवनि था इन शक्ति जो विशेष दान असां कॾहिं ॾेई सघंदासीं जॾहिं असां हमेशह शांत रहंदासीं। मन शांत में हिकु ई मन वटि हिकु ई संकल्प हुजे कि मूंखे बाबा खे यादि करे कर्म करणो आहे। अच्छा सम्झो हाणे तव्हांखे कपिड़ा धोइणा आहिनि, तव्हांखे संकल्प आयो हलो कपिड़ा था धोयूं, बसि बाबा खे यादि करे कपिड़ा धोयो। इहो त तव्हांखे पतो ई आहे एतिरो पाणी विझणो आहे, एतिरो सर्फ विझणो आहे, एतिरा ये कपिड़ा धोइणा आहिनि, है न? तव्हां बाबा खे यादि करे ऐं कपिड़ा धोईंदा वञो, बसि ॿियो कहिड़ो संकल्प करणो आहे तव्हांखे? तव्हांखे संकल्प आहे कि हाणे रोटी ठाहिणी आहे, बसि रोटी ठाहिणी आहे, संकल्प रोटी ठाहिण लाइ वञो, बाबा खे यादि करे रोटी ठाहींदा वञो, न? छा ठाहिणो आहे, कीअं ठाहिणो आहे, बाबा सां ॻाल्हियूं करे करे कंदा वञो। जो आहे जहिड़ो आहे हुनमें संतुष्ट रहो। इहे बि न आहे, इहे बि न आहे, इहे त मदद नथी करे, मूंखे सभु कुझु करणो पवंदो आहे। इहे सभु संकल्प करण जी ज़रूरत छा आहे? है न? त बाबा चवनि था सर्व समस्याउनि जो हल बि साइलेंस जी शक्ति में हूंदो आहे। छो? साइलेंस अर्थात शांत स्वरूप आत्मा एकांतवासी हुजण जे कारण सदा एकाग्र रहंदी आहे, बाबा जी यादि में रहंदी आहे। एकाग्रता जे कारण विशेष ॿ शक्तियूं सदा प्राप्त थींदियूं आहिनि। अगरि असांजो मन शांत हूंदो न त असां बाबा जी यादि में रही करे कर्म कंदासीं, त एकाग्रता थी वई न। त बाबा चवनि था एकाग्रता जे कारण ॿ शक्तियूं तव्हांखे प्राप्त थी वेंदियूं। हिकु त तव्हां परखे सघंदा, ॿियो तव्हां यथार्थ निर्णय करे सघंदा। सम्झो था कपिड़ा था धोयो बाबा जी यादि में, है न? ऐं वैसे अॼु हाणे ठंड ज्यादा थी वई आहे, किथे धूप निकिरे थी नथी निकिरे,
मथे विझो त बि कपिड़ा न सुकनि। तव्हां बाबा जी यादि में कपिड़ा धोईंदव, हीअं त आदत आहे भई कपिड़ा धोई करे ॿाहिरि धूप में विझो, लेकिन हाणे तव्हां यथार्थ परखे बि सघंदव, सम्झी बि सघंदव छा करिणो खपे, हा न? यथार्थ निर्णय बि करे सघंदव। इहे कपिड़ा धोयूं या न धोयूं, जेतिरा ज़रूरी आहिनि उहे ई धोयो, है न? जेतिरा खपनि उन अनुसार ई बर्तन कढो। हीअं त माण्हू केतिरा बि बर्तन कढे। त हर चीज जी असांखे सम्झ मिली वेंदी आहे, छो जी असांजी आत्मा में आहे न कोई बि संबंध निभाइण जो अकुल न रहियो आहे, कोई बि कमु करण जो अकुल न रहियो आहे, न? त बाबा जी यादि में जॾहिं असां कर्म कंदा आहियूं न, त असांखे न हर संबंध निभाइण जी बि सम्झ मिलदी रहंदी आहे, हर कर्म करण जी सम्झ बि मिलदी रहंदी आहे। हर मनुष्य आत्मा खे परखण जी शक्ति, हर समय हर सिचुएशन खे यथार्थ परखण जी शक्ति ऐं यथार्थ निर्णय करण जी शक्ति बि मिली वेंदी। छो यादि करिणो आहे हिन समय, हर समय बाबा खे? अगरि तव्हां सम्झो मां आहियो, मां जो पाठ वॼाईंदा आहियो, त तव्हां बाबा खे यादि करे अगरि उहो पाठ वॼाईंदव न, त शिव बाबा हिकु अच्छी सुठी मां, सतयुगी मां कीअं पाठ वॼाईंदी, उहो संस्कार तव्हां में इमर्ज थी वेंदा, उहो गुण तव्हां में अची वेंदा, है न? हिकु ॿार कहिड़े बि स्वभाव संस्कार वारो हुजे, तव्हां यथार्थ हुनखे परखे सघंदव पंहिंजे ॿारनि खे। कॾहिं? जॾहिं तव्हां जो मन शांत हूंदो, शांत मन सां बाबा जी यादि में रहंदा, त इहे विशेष ॿ शक्तियूं व्यवहार व परमार्थ ॿिन्हिनि जी सर्व समस्याउनि जो सहज साधन थी वेंदो। हिकु त हिन ॿिनि शक्तियुनि सां असांखे कीअं असांखे हर हिक सां व्यवहार करिणो आहे, कीअं बाबा जी मत ते हलणो आहे, इहे असांखे सहज सिखाए छॾंदो आहे। पर परमार्थ मार्ग में विघ्न विनाशक ठहिण जो साधन आहे माया खे परखण। मतलब बाबा जी मार्ग ते बाबा जो असांखे मत ॾियनि था, उन ते हलण जो सहज साधन छा आहे? माया खे परखो। सम्झो तव्हां बाबा जो थी करे हलो था, है न? लेकिन तव्हांजे घर में ॿिया माण्हू नथा हलनि, त तव्हांखे पतो हुजे न हुजे, लेकिन तव्हांखे हुन पंथ सां हिन बाबा जे ज्ञान मां हटाइण जे लाइ न अञा ताईं बि कोई कुझु न कुझु कंदो हूंदो। अगरि तव्हांजे परिवार में उहो ज्ञान में न हलंदा हूंदा, ऐं अगरि हिन ज्ञान जे अगरि सहयोगी न हूंदा, कोई हूंदो आहे न केरु केरु अञा ताईं कि मुंहिंजी धीअ इहे खणी आ, मुंहिंजी ज़ाल खे हिन ज्ञान मूंखां अलॻि करे छॾियईं, मुंहिंजी ज़ाल हाणे पूजा बि न कंदी आहे, जेका तव्हांजा हूंदा आहिनि न, सम्झो तव्हां कोई गुरू वटि वेंदा हर साल वेंदा हुयो, हाणे तव्हां ज्ञान में अची करे न वेंदा आहियो, त हुन गुरू खे अञा ताईं यादि आहे कि तव्हां हुनखे छॾे उन वटि विया आहियो। उहे अञा बि कोशिश कंदा हूंदा तव्हांखे पाण वटि खीचण जी। अगरि तव्हांजो माउ पीउ संबंधी जो पहिरियों एंटी हुया, हाणे बि अगरि उहे हाणे बि ज्ञान में नथा हलनि, पर तव्हांखे हाणे उहे प्रैक्टिकल हुन में कुझु नथा चवनि, लेकिन अंदर ई अंदर कुझु न कुझु कंदा हूंदा। बाबा चईंदा न अंत ताईं माया ईंदी रहंदी, है न? कोई तव्हां पूजा पाठ जो कंदा हुयो, जो व्रत रखंदा हुयो, जो कथायूं कंदा हुयो, अगरि तव्हां हाणे न कंदा आहियो ऐं तव्हांजो कोई फैमिली मेंबर चए थो
तव्हां चओ था अरे मां त हाणे ज्ञान में हलंदी आहियां, मां त न कंदी आहियां, या चलो तव्हां दिखावे जे लाइ कंदा हूंदव, लेकिन उन्हनि जे साम्हूं वेंदा आहियो न त उन्हनि जो संकल्प हलंदो हूंदो की हीअ बि काॾे हली वई आहे, असां वटि असां जीअं कथायूं करे, असां जीअं व्रत करे, त अञा ताईं कोई न कोई अगरि तव्हांजे परिवार में ज्ञान में न हलंदा हूंदा त कोई न कोई है न तव्हांजे जीवन में विघ्न ज़रूर विझंदा हूंदा, जो कॾहिं तव्हांखे सम्झ में ईंदो हूंदो, कॾहिं न ईंदो हूंदो, है न। लेकिन अगरि असां शांति सां हलंदासीं न त असांखे सम्झ में अची वेंदो, माया खे परखण जी शक्ति तव्हां में ईंदी आहे। बाबा जे मार्ग में हलण में जो विघ्न विनाशक ठहिण जो साधन छा आहे? माया खे परखण। ऐं माया खे परखण जी शक्ति कीअं ईंदी? शांति सां। शांति जी शक्ति। शांति जी शक्ति सां तव्हां में एकाग्रता जी शक्ति ईंदी, एकाग्रता जी शक्ति सां तव्हां परखे सघंदव त पोइ तव्हां यथार्थ निर्णय करे सघंदव। हिन करे न भले तव्हांजा दैहिक संबंधी आहिनि, भले उहो हाणे तव्हां सां प्यार सां हलनि था, लेकिन अगरि उहो ज्ञान में न आहिनि त उन्हनि सां दूर ई रहो, उन्हनि जे लाइ शुभभावना शुभकामना रखो, लेकिन जेतिरो थी सघे न, जीअं बाबा चईंदा न आत्मा आत्मा भाव, सभिनि जे लाइ चईंदा आहिनि, ख़ासि उहा माण्हू अचनि न त ज़रूरु आत्मा आत्मा भाव जो अभ्यास करो। कुझु नेगेटिव न सोचो, व्यर्थ न सोचो, पर अगरि असांखे कुझु सम्झ में नथो अचे, छो जे ख़ुदि जी स्थिति त अगरि तव्हांजी हलचल अचे थी कंहिं संबंधी सां मिलण खां पोइ, या तव्हांखे कुझु सुठो नथो लॻे, मतिलबु जो योग तव्हांजो वैसे लॻंदो आहे, अगरि तव्हांजे कंहिं संबंधी जे कारण या कंहिंजे कारण तव्हांखे लॻे थो ठीकु न आहे, त उहा तव्हांखे चेक करणो खपे। छो जी माया बि कंहिं न कंहिं रीति सां असांजो योग बाबा सां असांखे छुड़ाइण जी कोशिश करे थी अञा बि। न परखण जे कारण ही भिन्न भिन्न माया जे रूप खे दूर सां भॼाए न सघंदा आहियो। परमार्थी ॿारनि जे साम्हूं माया भी रॉयल ईश्वर रूप रची करे ईंदी आहे, ईश्वरी रूप रची करे बि ईंदी, भले उहो अंदरां बाबा जो ॿार नथो ठाहिण चाहे, लेकिन ॿाहिरां बि उहा न हीअं तव्हांखे बाबा बाबा कंदी, तव्हां चईंदव अरे वाह हीअ त बाबा जो ॿार ठही वियो, तव्हां बि हुन सां ॻाल्हाईंदव कंदव हीअं सभु, ऐं उहो अंदर ई अंदर कुझु न कुझु गड़बड़ न कंदो रहे, है न। तंहिंजे करे बाबा चवनि था जेका परमार्थी ॿार हूंदा आहिनि न, जो बाबा जी मत ते हलण वारा ॿार हूंदा आहिनि न, उन्हनि वटि माया बि कहिड़े रूप में ईंदी आहे? ईश्वरीय रूप रची करे ईंदी आहे, मतिलबु भॻवान जो रूप रची करे ईंदी। असांजे साम्हूं त कोई बाबा बाबा करे, बाबा जा गीत ॿुधे त असां त ख़ुशि थी वञूं, है न। बाबा जी मुरली, अरे वाह तव्हां बि बाबा जा ॿार ठही विया, अरे वाह हीअ त सुठो, बाबा जो गीत थो ॿुधे, बाबा जी मुरली थो ॿुधे, है न। ऐं असांखे चए हा हा मां बि लसन प्याज खाइण छॾे आयो आहियां, छॾे छॾियो आहे, हाणे मां हीअ ठातो आहे, ॾिसो हीअं हूअं, ऐं असां फसी वियासीं त, है न। केॾो मतिलबु केॾो चैलेंजिंग, मतिलबु केॾी परखण जी शक्ति खपे, है न। त हीअ अॼुकल्ह उहो AI न, तव्हां ॾिठो AI में ब्रह्मा बाबा जी वॉइस में, ब्रह्मा बाबा जी वॉइस में अॼु जी मुरली ब्रह्मा बाबा जी वॉइस में AI द्वारा, त हाणे त ॾिसो माया केॾी तेज थी वई आहे। अगरि कोई अहिड़ो माण्हू कोई बि कंहिंजे बि आवाज़ में कोई क्लास ठाहे छॾे ऐं उहो विझे इंटरनेट ते, असां त सोचूं भई फलानो थो चए, अगरि कंहिंखे सम्झ न हूंदी त उहो त भोला भाला त उहो ई सम्झंदा न कि हा भई हीअ त ब्रह्मा बाबा जी वॉइस आहे, अरे वाह। हिन करे ॾाढो होशियारु ख़बरदार रहणो आहे,
जेतिरो तव्हां बाबा जी याद में रही करे हर चीज ॾिसो ॿुधो संबंध में अचो तॾहिं तव्हां यथार्थ परखे सघंदव कि इहा माया जो रूप आहे या ॿियो कोई ॻाल्हि आहे। त बाबा चवनि था जेका महारथी ॿार हूंदा आहिनि परमारथी ॿार उन्हनि जे लाइ माया कहिड़े रूप में हूंदी आहे रॉयल ईश्वर रूप रची करे ईंदी। तो कंहिं बि ॻाल्हि में कुझु न चयो अगरि कोई बाबा जो नाम इहो कोई ज्ञान में हले थो कोई हाणे रोज़ मुरली ॿुधे थो त सुठो आहे। बाबा तव्हांजो ॿार ईअं ई हले थो ॾाढो सुठो बसि ख़तमु ॻाल्हि। जेके परखण जे लाइ एकाग्रता जी शक्ति खपे ऐं एकाग्रता जी शक्ति साइलेंस जी शक्ति सां ई प्राप्त थींदी आहे। वर्तमान समय ब्रह्मण आत्माउनि में तीव्र गति जो परिवर्तन कम आहे घटि आहे। समय जे अनुसार बाबा चवनि था तव्हां खुदि चेक करो पंहिंजे पाण खे केतिरो तव्हांखे सॼो ॾींहुं यादि रहंदो आहे कि ये समय छा थो हले समय कहिड़ो थो हले संगम युग ऐं सम्झो साथी केरु आहे बाबा है न। समय कहिड़ो थो हले सदा यादि रखो समय कहिड़ो थो हले ऐं असांखे करिणो छा आहे। संगम जो समय ऐं असांखे हाणे करिणो छा आहे कर्तव्य छा आहे असांजो लास्ट मुरली में बाबा चई न कि हमेशह यादि रखो कि समय कहिड़ो थो हले ऐं असांखे कर्तव्य छा करिणो आहे त तव्हां सदा अलर्ट रहंदव। वर्तमान समय ब्रह्मण आत्माउनि में तीव्र गति जो परिवर्तन कम आहे केतिरो तव्हांखे अॼु सॼो ॾींहुं यादि रहियो कि संगम युग थो हले इहा बाबा खां वर्स मतिलबु अॼु सॼो ॾींहुं जीअं तव्हांजा संकल्प हलिया हूंदा जीअं तव्हांजा बोल हूंदा जीअं तव्हांजा कर्म हूंदा उहो तव्हां पंहिंजे हर बाबा चवंदा आहिनि हर सेकेंड हिकु साल जे बराबरि है न उन अनुसार तव्हां पंहिंजो 5000 साल जो पाठ लिखियो अॼु है न अञा त ट्रेलर थो हले मूवी त अञा शुरू थियण वारी टेलर हूंदो न कॾहिं कॾहिं 1 मिंट जो टेलर ठाहींदा आहिनि मूवी जो 3 मिंट में सभु मूवी जो शॉर्ट सीन ॾेखारे छॾींदा आहिनि। त हाणे जो असां सुबुह खां राति ताईं जो कर्म कंदा आहियूं इहे छा थो थिए इहे अॻियां जे 5000 साल जो असांखे जीअं जीअं पाठ वधाइणो आहे उहो उहो असां कमु था करूं मतिलबु 1 सेकेंड अगरि असांखे बाबा जी सुठी यादि रही त हुन 5000 साल में कोई साल अहिड़ो हूंदो जंहिं समय असांजी उहा ई स्थिति रहंदी है न 1 सेकेंड असां व्यर्थ गवायो त सोचो 1 साल असां व्यर्थ गवाईंदासीं 5000 साल में है न त मूवी त अञा सत्युग खां शुरू थींदी त बाबा चवनि था कि ब्रह्मण आत्माउनि में तीव्र गति जो परिवर्तन कम आहे श्री माया जे रॉयल ईश्वर रॉयल गोल्ड जी रियल गोल्ड समझ उन्हनि खे रियल सम्झी वठंदा आहिनि माया जे रॉयल ईश्वर रोल्ड गोल्ड खे रियल गोल्ड सम्झी वठंदा आहिनि हूंदो माया जो रूप आहे ऐं असां हुनखे बाबा जो रियल गोल्ड सम्झी वठंदा आहियूं जे कारण वर्तमान न परखण जे कारण बोल छा ॻाल्हाईंदा आहिनि मां जो कयो उहा चयो उहो ठीकु चयो अगरि माया जो रूप हूंदो न पोइ ॿार छा चईंदा आहिनि कि मां जो कयो या चयो उहो ठीकु चयो मां कंहिंमें रॉन्ग हुयमि ईअं ई त हलणो खपे न ईअं ई त हलणो पवंदो ईअं सोचंदा आहिनि
रॉन्ग हूंदे हुए बि पंहिंजे खे रॉन्ग न सम्झो। चेक करो तव्हां सां कॾहिं ईअं थियो आहे कि तव्हां कंहिं ॻाल्हि में रॉन्ग आहियो बाबा जी श्रीमत अनुसार, लेकिन खुद खे रॉन्ग न सम्झो। सम्झो कि तव्हांजो कंहिं ॾींहुं तव्हांजी तबियत ठीकु न आहे, है न, उन ॾींहुं तव्हां अमृत वेलो मिस थी वियो, है न, या तव्हां उथिया लेटे लेटे बाबा सां गुड मॉर्निंग कयो, उते ई सुम्ही पियो, त तव्हां छा चईंदव कि अरे मुंहिंजी तबियत ठीकु न ई हुई न, बाबा बि त चईंदा आहिनि कि शरीर जी बि संभाल करो, चलो गुड मॉर्निंग त कयो, गुड मॉर्निंग त कयो, चलो बाबा ये त चईंदा आहिनि लेटे लेटे करो, लेकिन बाबा ये थोड़ी चईंदा आहिनि सुम्ही पओ, है न। उन समय अगरि तव्हां बाबा जी याद में, अगरि तव्हां उन एॾी सुठी रीति लेटे लेटे बि तव्हां बाबा खे यादि करो हा, त मतिलब तव्हां प्रकृति ते जीत पाए था, है न। लेकिन असां अगरि सोचूं कि अरे कोई ॻाल्हि कोन्हे मां त ठीकु कयो, बस थी वियो न, त इहो छा थी वियो, असां रॉन्ग खे बि रॉन्ग नथा सम्झूं, है न। कंहिं ॾींहुं असांजी तबियत ठीकु न आहे, उन ॾींहुं असां मुरली ॿुधी पढ़ी ई न, मतिलब ॿुधी सही लेकिन अंदर न वई, जागृत अवस्था में तव्हां करे सघंदा हुयो, हिकु थींदो आहे हिकदमि मतिलब ॿुधी ई नथा सघूं, पढ़ी नथा सघूं, लेकिन तव्हां उन ॾींहुं रोटी त खाधी हूंदी, या सॼो ॾींहुं सुम्ही पियो, थोड़ी त तव्हां हिम्मत करे कुझु त कयो हूंदो, त उन बाबा चवनि था उन हिम्मत सां तव्हां मुरली पूरी ॿुधो या पढ़ो, इहे ई त असांखे प्रकृति ते जीत पाइणो आहे न। बाक़ी असां चऊं कि हा बाबा तबियत ठीकु न हुई, इन करे हिकु ॾींहुं असां तव्हांखे सॼो ॾींहुं यादि ई न कयो, मुरली बि न पढ़ी, या असां ट्रेन में हुयासीं न त मुरली मिस थी वई, कॾहिं कॾहिं ॿार ईंदा आहिनि न त वञनि था मधुबन, लेकिन मुरली मिस थी वई, अरे ट्रेन में छा था करो, ट्रेन में वेही पढ़ो आहे न। त इहे कई कई अहिड़ी ॻाल्हियूं, जे सम्झो कोई ॿाहिरि वियो, बाबा चईंदा आहिनि मशीन मेड जो खाई सघंदा आहियो, या बाबा प्रवृत्ति वारनि खे चईंदा आहिनि कि हा तव्हां ॿिए जे घर में बिना लहसुन प्याज जो खाए सघंदा आहियो, त कई ॿार न हिन जो फ़ाइदो वठी वठंदा, हूंदो रॉन्ग आहे, पहिरियों त हुननि खे इहे चओ भई ज्यादा, हा भई ईअं त ॾिसो कोई अॼुकल्ह माण्हू चवनि था असांखे इहे बि सूट न कंदो आहे, ईअं बि सूट न कंदो आहे, त हुननि जो त माण्हू बुरो नथा मञनि, डॉक्टर मना कयो अथई, हुननि जो त माण्हू नथा बुरो मञनि, तव्हां बि कोई न कोई युक्ति रचो, है न। घर मां सुठी रीति खाई वञो, हुननि जे घर थोरो सो ई खणो, छो पेट भरे खाओ था हुननि जे घर बि, ही त रॉन्ग आहे न। ठीकु आहे बाबा चए त इहे मशीन मेड खाई सघंदा आहिनि, हिन जो मतिलबु इहे थोड़ी कि असां इंटरनेट ते ढूंढूं कहिड़ी कहिड़ी मशीन मेड आहे ऐं सभु घुराए करे खाऊं था, त लाचारी में बाबा चए थो, है न। त इहे जेकी चीजूं में असां मन मत मिक्स कंदा आहियूं न, ऐं चईंदा आहियूं कि त मां जो कयो जो चयो उहो त सही आहे न, त जेका ॿार हूंदा आहिनि न जेके माया जे रॉयल ईश्वरीय रोल्ड गोल्ड खे रियल गोल्ड सम्झी वठंदा आहिनि, त उहे छा कंदा आहिनि, उहे हीअं रॉन्ग खे बि राइट में परिवर्तन करण जी कोशिश कंदा आहिनि, कारण छा आहे, परखण जी शक्ति जी कमी आहे, परखो हर हिकु ॻाल्हि खे ऐं यथार्थ निर्णय करो ऐं उन अनुसार कर्म करो, त असां विजय प्राप्त, हाणे बुखार आयो आहे या शरीर में कुझु तकलीफ़ आहे त आहे, है न, असां हुन ते भले लेटा रहूं, लेकिन असां मुरली छो मिस करूं, असां बाबा खे यादि करणु छो मिस करूं,
बाक़ी सभु कमु करूं था, लेकिन ये छो न करूं? त परखो, बीमारी आई है, ये भी माया जो रूप आ। बीमारी चए थी तूं सॼो ॾींहुं सुम्ही पओ, बाबा खे यादि न कर, मुरली न पढ़, ज्ञान जो चिंतन न कर, फालतू ॻाल्हियुनि जो कर, है न? त ही बीमारी भी माया जो रूप थी वेंदी आहे न पोइ, भले आहे त आहे, असां त बाबा खे यादि था करूं बसि। शरीर बीमार आहे न, आत्मा थोड़ी बीमार आहे। तव्हां अव्यक्त वतन में पहुची वञो, निराकारी दुनिया में पहुची वञो, है न? शरीर सां डिटैच ॿियो ई बीमारी अचे न, त हुन में त ॿियो ई अभ्यास करो कि मां शरीर सां डिटैच आहियां। बाबा चईंदा आहिनि न, देही अभिमानी स्थिति में तव्हांखे कोई सूर न थींदो, कोई थकान न थींदी। त जॾहिं तव्हांखे सूर थिए या कोई ईअं थिए न, हुन समय उन ॾींहुं त ख़ासि तव्हां परम धाम जो योग करो। तव्हांखे सॼो ॾींहुं ईअं लॻंदो जीअं अलाए केरु हलाए थो। बाबा चवनि था माया जे रॉयल रूप खे रियल सम्झी वठंदा आहिनि। परखण जी शक्ति न हुजण जे कारण यथार्थ निर्णय भी न करे सघंदा आहिनि। स्व परिवर्तन करणो आहे व पर परिवर्तन थियणो आहे, है न? यथार्थ निर्णय न करे सघंदा आहिनि कि मूंखे परिवर्तन करणो आहे या ॿिए खे परिवर्तन करणो आहे। इहो निर्णय न करे सघंदा आहिनि। हिन करे परिवर्तन जी शक्ति हाणे असांखे तीव्र खपे। हाणे छा करो? परिवर्तन करण जी शक्ति तीव्र करो। हुन खां परिवर्तन त तॾहिं करे सघंदासीं न जॾहिं असां इहे पहचाने सघंदासीं कि मुंहिंजी ग़लती आहे या हुननि जी ग़लती आहे, है न? मुंहिंजी ग़लती आहे या हुननि जी ग़लती आहे। समय तीव्र गति सां अॻियां वधे थो, लेकिन समय प्रमाण परिवर्तन थियणो आहे ऐं स्व जे श्रेष्ठ संकल्प सां ही परिवर्तन थियणो आहे। इन में प्राप्ति जी अनुभूति में रात ॾींहं जो अंतर आहे। बाबा चवनि था समय प्रमाण परिवर्तन थियणु ऐं स्व जे श्रेष्ठ संकल्प द्वारा परिवर्तन थियणु। अगरि तव्हां ख़ुदि संकल्प कंदव न कि बसि हाणे त इहा ॻाल्हि परिवर्तन थियण ई खपे, त हुन में प्राप्ति जास्ती आहे। बाबा चईंदा आहिनि न कि समय असांजी रचना आहे। अगरि रचना जे हिसाब सां असां हलंदासीं त समय जीती वेंदो, है न? त असांखे छा करिणो आहे? संकल्प करो तव्हां ही कि हाणे परिवर्तन थियणो खपे। हाणे असां में इहा न मतिलबु असांखे ख़ुदि खे ई अचणो खपे कि बसि हाणे असां में इहा आदत न हुजणी आहे। तव्हांखे कोई लॻंदो अञा बि तव्हांखे स्वयं में कुझु परिवर्तन करिणो आहे? चेक करो। अगरि तव्हांखे परिवर्तन करिणो आहे न त हाणे ख़ुदि उन कमज़ोरी सां ई तव्हांखे वैराग्य अचिणो खपे कि बसि हाणे मूं में इहा ॻाल्हि न हुजणी खपे। पहिरियों त ख़ुदि खे असांखे चेक करिणो आहे कि हा बराबरि मूं में इहा अवगुण आहे। पोइ कॾहिं कॾहिं आहे न कंहिं चीज़ सां वैराग्य अची वेंदो न, है न? कॾहिं कॾहिं छा थींदो, कोई चीज़ असां ॾाढे समय खां छॾणु चाहींदा आहियूं लेकिन छॾामजी न पई, ऐं हाणे हिकदमि सां न हुन सां वैराग्य अची वियो कि बसि हाणे त न खाइणो आहे। ईअं ई बाबा असांखे चईंदा आहिनि कि तव्हांखे पंहिंजी कमी कमज़ोरियुनि सां बि वैराग्य अचिणो खपे। फालतू सोचण सां बि वैराग्य अचिणो खपे। फालतू सोच संकल्प छा था अचनि, है न? फालतू बोल, फालतू कर्म, फालतू संकल्प, इन्हनि सभिनि सां असांखे
वैराग्य अचिणो खपे। वैराग्य ईंदो न त जल्दी परिवर्तन थी वेंदो। न त बाबा चवनि था अगरि समय पर प्रमाण परिवर्तन थींदा त समय खे जास्ती मार्क्स मिली वेंदा। अगरि तव्हां स्व जे श्रेष्ठ संकल्प सां परिवर्तन थींदव त तव्हांखे जास्ती मार्क्स मिलंदा। त बाबा चवनि था प्राप्ति जी अनुभूति रात ॾींहं जो फ़र्क़ु आहे। रात ॾींहं जो फ़र्क़ु आहे। ॾिसो जे आहे न अव्यक्त स्थिति, जॾहिं अव्यक्त पाठ हले पियो बाप दादा जो, तॾहिं ई अगरि तव्हां अव्यक्त स्थिति जो अनुभव करे छॾियो त हुननि आत्माउनि खे हाणे परेशानी न ईंदी हूंदी, है न। लेकिन जे हुन समय अव्यक्त स्थिति न प्राप्त कई हूंदी ऐं हाणे उहो करनि था त समय त बीती वियो, है न। हाणे उहो करनि था, हुन स्थिति खे प्राप्त करनि था, प्रैक्टिस करनि था, त लेट थी विया न। त जीअं अॼुकल्ह जी सवारी कार हलाईंदा आहियो न, हिकु आहे सेल्फ स्टार्ट थियणु, ॿियो आहे धके सां स्टार्ट थियणु। त ॿिन्हिनि में अंतर आहे, है न। सेल्फ स्टार्ट करणु गाॾी खे ऐं धके सां स्टार्ट करणु, त ॿिन्हिनि में अंतर आहे। त समय जे धके सां परिवर्तन थींदव त इहे पुरुषार्थ जी गाॾी धके सां हलाइणो थियो, हाणे ॾिसो समय जीअं हाणे अचे थो, अगरि कोई आत्मा एॾे सालनि खां परिवर्तन न थी ऐं हाणे सोचे थी न हाणे त बसि समय अची वियो, है न, त परिवर्तन थियणो आहे। मतिलबु कोई आत्मा पहिरों खां ई तयार थी वई, भई सम्झो सर्दी आहे, है न, कंहिं त पहिरों खां ई तयारी करे रखी हूंदी, भई सर्दी आहे त इहे स्वेटर जी ज़रूरत पई सघंदी आहे, सॉक्स जी, इन चीज़नि जी ज़रूरत पई सघंदी आहे। ऐं कोई माण्हू सोचे कि अरे एॾी त थधि ईंदी न, हिकदमि सां थधि वधी वई, त हाणे उन्हनि खे छा करिणो पियो हूंदो, वीचारनि खे वञिणो पियो हूंदो, हेॾे होॾे धक्का बि खाधा हुननि, किथे स्वेटर मिलिया हूंदा न मिलिया हूंदा पसंदि जा, है न। त उन्हनि धक्का बि खाधा हूंदा, किथे मिलियो हूंदो, किथे महांगो मिलियो हूंदो, है न। त इहे चेक करो कि समय खां पहिरियों तव्हां ख़ुदि रेडी वेठा आहियो या समय पोइ असांखे रेडी कराईंदो। त बाबा चवनि था जीअं सेल्फ स्टार्ट या धके सां स्टार्ट कंदा आहियूं त इहे समय जो धके सां परिवर्तन थींदा थियण, इहा पुरुषार्थ जी गाॾी धके सां हलाइण, सवारी ते हलणो न थियो, सवारी खे हलाइण थियो। मतिलबु तव्हां गाॾी ते वेही करे नथा हलो, गाॾी खे धक्का मारे करे था हलो। समय जे आधार ते परिवर्तन थियण अर्थात सिर्फ़ु थोरो सो हिस्सो प्राप्त करणु। अगरि असां समय जे आधार ते परिवर्तन थींदासीं न त असांखे थोरो हिस्सो ई मिलंदो। सवारी ते बाबा चवनि था जीअं हिकु थींदो आहे मालिक, ॿियो थींदो आहे थोरे से शेयर वठण वारा। काथे मालिक अधिकारी ऐं काथे अंचली वठण वारा, है न। सोचो काथे मालिक ऐं काथे अंचली वठण वारा। त मालिक अगरि तव्हां समय खां पहिरियों रेडी थी वियो त तव्हांखे जास्ती प्राप्ति थींदी। अगरि तव्हां समय ते रेडी थी वियो त तव्हांखे सिर्फ़ु थोरो सो मिलंदो, बाक़ी समय खे मिली वेंदो, समय बलवान थी वेंदो। समय असांखे नचाईंदो। तव्हां चाहींदा आहियो समय असांखे नचाए, कि असां समय अचे हुन खां पहिरियों ई रेडी थी वञूं, असां समय जो आह्वान करो। त बाबा चवनि था हीअं चेक करो। बाबा चवनि था कि
काथे मालिक अधिकारी ऐं काथे अंचली वठण वारो। इन जो कारण छा थियो? साइलेंस जी शक्ति जी अनुभूति घटि न आहे, घटि आहे मतिलबु। बाबा ये स्टार्टिंग में बाबा छा चयईं कि असांजे हिन ब्रह्मण जीवन में साइलेंस जी शक्ति ॾाढी महत्वपूर्ण आहे। अगरि असांजी साइलेंस जी शक्ति हूंदी त असां एकाग्रता सां यथार्थ ॻाल्हियुनि खे परखे सघंदासीं, यथार्थ निर्णय करे सघंदासीं। अगरि असां यथार्थ परखे ऐं निर्णय करे सघंदासीं त असां समय खां पहिरियों तयारु थी वेंदासीं। अगरि असां समय खां पहिरियों तयारु न थियासीं त हिन जो मतिलबु छा आहे कि असांजे अंदरि साइलेंस जी शक्ति जी अनुभूति न आहे, जंहिंजे कारण असांजे अंदरि परखण ऐं यथार्थ निर्णय करण जी शक्ति प्राप्त न आहे, है न? अगरि ये ॿई शक्तियूं प्राप्त थी वञनि त असां परिवर्तन थी वञे असांजो तीव्र गति सां, है न? परिवर्तन थी वञे तीव्र गति सां। सम्झो साइलेंस जी शक्ति केतिरी महान आहे। साइलेंस जी शक्ति सां असां यथार्थ ॻाल्हियुनि खे परखे बि सघंदासीं, यथार्थ निर्णय बि करे सघंदासीं ऐं उन अनुसार कर्म बि कराए सघंदासीं। बाबा चवनि था सम्झो साइलेंस जी शक्ति क्रोध अग्नि खे बि शीतल करे ॾींदी आहे। साइलेंस जी शक्ति क्रोध अग्नि खे बि शीतल करे छॾंदी आहे। जे असां साइलेंस में रहंदासीं त यथार्थ ॻाल्हियुनि खे परखे सघंदासीं, निर्णय करे सघंदासीं, उन अनुसार कर्म कंदासीं त क्रोध अग्नि शीतल थी वेंदी। साइलेंस जी शक्ति व्यर्थ संकल्पनि जी हलचल खे समाप्त करे सघंदी आहे, है न? हाणे बाबा फ़ाइदा था ॿुधाइनि। साइलेंस जी शक्ति छा करे सघंदी? क्रोध अग्नि खे शांत करे सघंदी। साइलेंस जी शक्ति व्यर्थ संकल्पनि खे समाप्त करे सघंदी आहे। साइलेंस जी शक्ति कहिड़े बि पुराणे संस्कार खे समाप्त करे छॾंदी, है न? हाणे वैसे 8 जनवरी मास हले थो त जेतिरो मन ऐं मुख जो साइलेंस हुजे ऐं कर्म करो ऐं संकल्प करो कि हिन शांति जी शक्ति सां मुंहिंजा रहे हुए जो बि पुराणा संस्कार आहिनि सभु भस्म थींदा आहिनि। सिर्फ़ु मारणो न आहे, उनखे जलाए करे उनजी राख खे बाबा सागर में समाए छॾो। साइलेंस जी शक्ति सां सभु प्रकार जो व्यर्थ समाप्त थींदो वञे। साइलेंस जी शक्ति सां सभु प्रकार जा विकार समाप्त था थींदा वञनि। त साइलेंस जी शक्ति अनेक प्रकार जे मानसिक रोग सहज समाप्त करे सघंदी आहे। मानसिक रोग जो माण्हुनि चईंदा आहिनि असांखे डिप्रेशन आहे, ईअं आहे, हूअं आहे। डिप्रेशन मतिलबु उहोई कुझु ॻाल्हियुनि खे ज़्यादा सोचणु मन में। लेकिन जॾहिं असां ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि कंदा आहियूं न त हुन शांति जी शक्ति सां उहो बि समाप्त थी वेंदी। साइलेंस जी शक्ति शांति जे सागर बाप सां अनेक आत्माउनि जो मिलन कराए सघंदी आहे। शांति जी शक्ति शांति जे सागर बाप सां अनेक आत्माउनि जो मिलन कराए सघंदी आहे। शांति जी शक्ति अनेक जन्मनि सां भटकती हुई आत्माउनि खे ठिकाने जी अनुभूति कराए सघंदी आहे। अनेक जन्मनि सां सोचो, अनेक जन्मनि सां कई आत्मायूं भटकंदी हूंदियूं, उन्हनि खे सही ठिकाने जी अनुभूति कराए सघंदी आहे शांति जी शक्ति।
महान आत्मायूं धर्मात्मायूं सभु ठाहे ॾींदी। साइलेंस जी शक्ति सेकंड में टिनी लोकनि जी सैर कराए सघंदी आहे। टिनी लोकनि जी सैर कराए सघंदी है न। साइलेंस जी शक्ति सम्झो केतिरी महान आहे। साइलेंस जी शक्ति घटि महिनत घटि ख़र्चो बालानशीन कराए सघंदी आहे। साइलेंस जी शक्ति सां घटि महिनत में घटि ख़र्चे में ॾाढो कमु थी सघंदो आहे। साइलेंस जी शक्ति समय जे खजाने में भी इकोनॉमी कराए ॾींदी। साइलेंस जी शक्ति बाबा चवनि था साइलेंस जी शक्ति कम समय में ज़्यादा सफल समय जे खजाने में भी इकोनॉमी कराए ॾींदी। समय जे खजाने में भी इकोनॉमी कराए ॾींदी अर्थात कम समय में ज़्यादा सफलता पाए सघंदा है ना। तो सोचो कम समय में ज़्यादा सफलता, कम मेहनत में कम खर्चे में ज़्यादा सफलता। उन जे लाइ छा करो, कुछ भी कर्म करण खां पहिरियों थोड़ी देर साइलेंस में बाबा जी यादि में वेहो है न। बाबा चवनि था साइलेंस जी शक्ति छा कराए सघंदी आहे, कम समय कम मेहनत कम खर्चे में ज़्यादा सफलता दिलाए सघंदी आहे। साइलेंस जी शक्ति हाहाकार सां जय जयकार। बाबा चवनि था हाँ बाबा चवनि था साइलेंस जी शक्ति घटि मेहनत घटि ख़र्चो घटि समय में ज़्यादा सफलता दिलाए सघंदी आहे। त कॾहिं बि कुझु कमु करो न, हिकु सेकेंड बाबा जी, वैसे त असां सुबुह खे बाबा खे यादि करे कर्म क्षेत्र में बाबा सां गॾु ईंदा आहियूं, लेकिन त बि हिकु सेकेंड बाबा खे चओ पोइ कर्म शुरू करो त कम मेहनत कम ख़र्चो ज़्यादा सफलता मिली वेंदी। साइलेंस जी शक्ति हाहाकार सां जय जयकार कराए सघंदी आहे। साइलेंस जी शक्ति सदा तव्हांजे गले में सफलता जी माला पाराईंदी है न। जय जयकार भी थी वई, मालायूं भी पइजी वयूं, बाक़ी छा रहियो, सभु कुझु त थी वियो। त ॿुधियो तव्हां केतिरा महान आहियो। महान शक्ति के कार्य में घटि लॻाईंदा आहियो है न। साइलेंस में रही करे हर कर्म करो। बाबा छा चई, साइलेंस जी शक्ति क्रोध अग्नि के समाप्त करे छॾंदी, व्यर्थ संकल्पनि खे, पुराने संस्कारनि खे, मानसिक रोग खे, अनेक आत्माउनि जो बाबा सां मिलन कराए सघंदी आहे साइलेंस जी शक्ति। अनेक जन्मनि सां भटकदी हुई आत्माउनि खे ठिकाने लॻाए सघंदी आहे साइलेंस जी शक्ति। महान आत्मा धर्मात्मा ठाहे सघंदी आहे। टिनी लोकनि जी सेकेंड में सैर कराए सघंदी आहे। घटि मेहनत घटि ख़र्चो घटि समय में सफलता दिलाए सघंदी आहे। साइलेंस जी शक्ति हाहाकार सां जय जयकार कराए सघंदी आहे। तव्हांजे गले में सफलता जी मालायूं पाराए सघंदी आहे है न। त बाबा चवनि था केतिरी महान शक्ति आहे साइलेंस जी शक्ति न। हली वञो थोरी देरि परम धाम में, पोइ वरी कर्म क्षेत्र ते अची करे कर्म करो। वैसे त बाबा चईंदा न
कि सदा मतलब अव्यक्त वतन ही तव्हांजे रहण जो स्थान ही अव्यक्त वतन हुजे। ऐं हाणे त जेतिरो थी सके अव्यक्त खां बि परे असांखे निराकारी स्थिति में ज़्यादा समय रहणो आहे न। छोजी समय समीप अचे थो न। बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न कि बाबा ये अव्यक्त वतन भी ख़तम थी वेंदो थोरे समय खां पोइ, है न। त निराकारी स्थिति में रहण जो भी अभ्यास करो। वाणी सां तीर हलाइण त अची वियो, हाणे शांति जो तीर हलायो, है न। तव्हां एतिरो शांत रहो कि तव्हांजी शांति सां आत्माउनि खे टचिंग थिए, है न। हाणे शांति जो तीर हलायो जंहिंसां रेत में भी हरियाली करे सघंदा आहियो। केतिरो भी कड़ो पहाड़ हुजे लेकिन पाणी कढी सघंदो आहे। केतिरो भी कड़ो पहाड़ हुजे लेकिन पाणी कढी सघंदो आहे। मतलब कि कोई भी कड़े स्वभाव संस्कार वारी आत्मा हुजे लेकिन वो भी परिवर्तन थी वञे। वर्तमान समय शांति जी शक्ति प्रैक्टिकल में लायो। मधुबन जी धरनी भी शो आकर्षण कंदी आहे। वंडर आहे न। मधुबन में ॾिसो केॾा ॿार ईंदा आहिनि बाप दादा मिलण में, लेकिन तॾहिं बि न हिकदमि शांती लॻंदी आहे। और स्पेशली जॾहिं बाप दादा जो मिलणु हूंदो आहे, केॾी आत्मायूं वेठी हूंदियूं आहिनि, है न, हॉल में, लेकिन केॾो पीसफुल लॻंदो आहे। हर हिकु सोचंदो आहे बाबा मूंसां थो ॻाल्हाए, त सभिनि जो अटेंशन उते ई रहंदो। एतिरो किथे ॾिठो कंहिं बि भक्ति मार्ग में, किथे बि ईअं ॾिठो ॿाहिरि त केॾो शोर शराबो आहे। छो जो उते सभु ईअं सोचंदा आहिनि, उते त कथायूं शोर शराबे वारियूं ई हूंदियूं आहिनि, है न। ऐं बाबा जे घर में ॾिसो, चाहे किथे बि कोई बि प्रोग्राम थिए, साइलेंस, शांति सां वेही ॿुधो, है न। त बाबा चवनि था वाणी सां तेल लॻाइण त अची वियो, हाणे शांति जो तेल लॻायो, है न। मधुबन जी धरनी भी शो आकर्षित कंदी आहे, शांति जी अनुभूति हूंदी आहे न। ये ही चारों ओर जी सेवा केंद्र ऐं प्रवृत्ति जे स्थान शांति जो कुंड थी वञे, शांति जो कुंड थी वञे, है न। पंहिंजे पंहिंजे घर में भी एटलीस्ट तव्हांजे घर में कोई अचे न। बाबा हिकु बार चई न कि प्रवृत्ति मार्ग खे छा सेवा करणी आहे, पंहिंजे घर खे मंदिर ठाहिणो आहे। जीअं मंदिर में अलॻि वाइब्रेशन हूंदा आहिनि न, हीअं तव्हांजे घर कोई बि अचे न, उन्हनि खे अलॻि ई अनुभूति थिए, है न। जीअं सम्झो तव्हां अनुभव कयो आहे बाबा जे कमरे में, बाबा जी कुटिया, शांति स्तंभ, त जो बि अनुभव तव्हांखे मधुबन में थियो आहे न, उन अनुभव खे तव्हां रोज़ु पंहिंजे घर में अनुभव कंदा करो। उन सां तव्हांजे घर में ओड़ा वाइब्रेशन फैलंदा, है न। सम्झो तव्हां कुटिया में जो तव्हांखे अनुभव थियो आहे न, रोज़ु जाते बि तव्हांजो घर आहे, तव्हां योग कंदा आहियो, हुते हुन समय खे, हुन अनुभव खे मर्ज करो, त उहो वाइब्रेशन तव्हांजे घर में फैलंदा। पोइ भले ई कोई आत्मा मधुबन वञी सघे न सघे, लेकिन तव्हांजे घर में बि उन्हनि खे उहो वाइब्रेशन अनुभव थियनि, है न। आत्माउनि खे टच थींदो आहे, है न। कुझु त उन्हनि खे अनुभूति थींदी आहे। आहिनि त सभु बाबा जा ॿार ई न, त बाबा जी शक्ति जी अनुभूति त हूंदी। त तव्हांजे हर, बाबा चवनि था, चारों ओर जा सेवा केंद्र, प्रवृत्ति जा स्थान शांति कुंड थी वञनि, त चारों ओर शांति जी किरनियूं विश्व जी आत्माउनि खे शांति जी अनुभूति जी तरफ़ आकर्षित करनि, चुंबक ठही वञनि। जीअं सम्झो कोई
कोई सिंगर ईंदो आहे न किथे, कीअं ॾिसो कोई सिंगर अचे, कोई एक्टर अचे, कीअं माण्हू वेंदा आहिनि, भले बीठा ई हूंदा आहिनि एॾी देरि ताईं। हू सिंगर बि बीठे बीठे एॾा गाना ॻाईंदो आहे, ऐं उहा नचण वारा बि माण्हू एॾी घंटनि खां बीठा आहिनि, ॻाइनि था, नचनि था, कोई उन्हनि खे कोई सुध बुध ई न हूंदी आहे। न कीअं माण्हू हिकु एक्टर जे पुठियां दीवानो थी करे एॾो समय बीठो आहे, अलाए खाधो अथई न खाधो अथई, छा आहे, मतिलबु हुन एक्टर में, हुन सिंगर में केॾो आकर्षण हूंदो न, है न, कि वो हुननि खे एॾो समय ताईं उहो हुननि जे लाइ बीठा आहिनि, ॻाइनि था, नचनि था। त छा असां में एतिरी शक्ति न आहे, है न? ज़रूरी न असां बि हेॾे ओपन में वञी करे, तव्हां वेठे वेठे संकल्प करो सभी आत्माउनि खे शांति जी अनुभूति थिए। त जो जाते बि आत्मायूं हूंदियूं उन्हनि खे बि, है न, शांत रहण जो संकल्प ईंदो। इन सां छा थींदो, थोरो समय जे लाइ उन्हनि खे वीचार ईंदो, बसि हाणे मां शांत थी वञा, हाणे बसि ज़्यादा सोचा न थी, है न। त तव्हां हिते संकल्प कंदव न कि पूरी विश्व जी आत्माऊं हिकदमि उन्हनि जो मन शांत थी वञे, सभी आत्माऊं पंहिंजे स्वधर्म में टिकी वञनि, बाप जी तरफ़ निराकार रूप में सभिनि जो ध्यानु वञे, है न। त थोरे समय जे लाइ न आत्माऊं थोरो गुम थी वेंदियूं आहिनि, मतिलबु उन्हनि खे बि कुझु लॻंदो आहे, अनुभूति थींदी आहे। थोरे समय जे लाइ उहो उन्हनि ॻाल्हियुनि खे भुलिजी करे शांति में रहंदियूं आहिनि। त बाबा चवनि था, चारों ओर शांति जी किरणियूं विश्व जी आत्माउनि की शांति जी अनुभूति जी तरफ़ आकर्षित कंदियूं। कॾहिं? जॾहिं तव्हांजो घर शांति जो कुंड थी वेंदो, है न। ॾिसो, अगरि कोई, है न, तव्हांजे मोहल्ले में हाणे ठंडी आहे त कोई अहिड़ी जॻह ठाहिनि जातां गरम हवा पूरे मोहल्ले में फैले, त सभिनि जो आकर्षण केंद्र छा थी वेंदो, उतां गरम हवा जो ईंदी। त ईअं ई तव्हांजे घर मां न, वैसे त बाबा पूरे विश्व खे चईंदा आहिनि, पर कम से कम तव्हांजे मोहल्ले ताईं त पहुचणी खपे न शांति जी किरणियूं, है न। त तव्हांजो घर शांति जो कुंड थी वेंदो। हर हिकु, तव्हां सोचो, सभिनि खे संदेश ॾियणु कहिड़ो आसान आहे। अगरि हर मोहल्ले में बाबा जो कोई न कोई ॿारु हूंदो, हर गली में हूंदो हाणे त, है न, हर गली वारो सोचे, ख़ुदि जी ज़िम्मेवारी सम्झे कि मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे कि मूंखे पंहिंजे पूरे गली वारनि खे बाबा जो पैगाम ॾियणो आहे, बाबा जो वरसो दिलाइणो आहे, चाहे मनसा, चाहे वाचा, चाहे कर्मणा सां, है न। संदेश पूरे भारत में हर आत्मा ताईं संदेश पहुचणु त ॾाढो आसान आहे हाणे, है न। विदेश में बि ॾाढी आत्मायूं बाबा जा ॿार थी विया आहिनि। अगरि हर हिकु सोचे, वैसे त बाबा चईंदा आहिनि विश्व कल्याणकारी आहे, पर कम से कम कोई सोचे कि न, मुंहिंजी पूरी गली में त हर आत्मा ताईं वेंदियूं, ज़रूरु वेंदियूं, हर आत्मा ताईं, प्रकृति जे तत्व ताईं, जानवरनि ताईं, है न, त ज़रूरु वेंदियूं, उन खां ज़्यादा बि वञी सघंदियूं आहिनि। त बाबा चवनि था, हाणे इहा अभ्यास करो। बाबा चवनि था, हाणे अहिड़ो समय ईंदो जो तव्हांजे सभु स्थान शांति प्राप्ति जे चिंबक ठही वेंदा। तव्हांजा सभु स्थान शांति प्राप्ति जे चिंबक ठही वेंदा। तव्हांखे वञिणो न पवंदो काथे। हाणे इहे सभु स्थान शांति प्राप्ति जा चिंबक ठही वेंदा।
तव्हांखे काॾे वञिणो न पवंदो, तव्हां वटि ई माण्हू ईंदा। ॾिसो जॾहिं दुनिया में एॾी अशांती हाणे खां ई थिए थी, कॾहिं त ॾिठो तव्हां पंहिंजे पाण खे ॾिसो, ॿियनि खे ॾिसो, बाबा जा ॿार केॾा ख़ुशि रहंदा आहिनि, केॾा फ्री रहंदा आहिनि, केॾा टेंशन फ्री रहंदा आहिनि। तव्हांखे कोई टेंशन आहे, कोई बोझ आहे, कोई गम आहे? बाक़ी दुनिया वारनि खे ॾिसो, वीचारनि खे कहिड़ी टेंशन आहे। उन्हनि खे त इहे बि टेंशन हूंदी आहे अॼु छा ठाहियूं, है न? उन्हनि खे त इहे बि टेंशन हूंदी आहे अॼु छा पायूं, अॼु इहे प्रोग्राम आहे हेॾे छा पायूं, मूंखे त टेंशन थी थिए। मतिलबु माण्हुनि खे इहे बि टेंशन थींदी, छा ठाहियूं, अॼु प्रोग्राम आहे छा पाए वञा, है न? ख़रीदण जी ॻाल्हि त परे, माण्हुनि खे ड्रेस चूस करणु, हुनमें ई केॾा माण्हुनि खे टेंशन थींदो, छो किथे कुझु उल्टो सुल्टो पाए आयूं त माण्हू खिलंदा। ऐं बाबा जे ॿारनि खे काॾे वञिणो बि हुजे त बाबा जी यादि में जो पायो सुठो आहे, है न? कहिड़ी सारी टेंशन, कहिड़ी सारी प्रॉब्लम सां बाबा पाण खे मुक्त कयो अथई, जेका धारणा मूर्त थी करे हलंदा हूंदा, है न? त बाबा चवनि था दुनिया वारनि खे केॾी टेंशन आहे, केॾी फिकर आहे, केॾो बोझ आहे, तव्हां त सभु ॻाल्हियुनि सां फ्री थी विया हूंदा। हा, अगरि करिणो बि पवंदो हूंदो त निमित मात्र, है न? त एतिरो तव्हां हल्को रहंदव, एतिरो तव्हां ख़ुशि रहंदव न, भले तव्हां घर गृहस्थी में आहियो, सभु कुझु कंदे हुए बि पहिरियों जहिड़ो बोझ त न हूंदो। ये पहिरियों अज्ञान काल में जो बोझ हूंदो आहे न, हुन हिसाब सां त तव्हां गृहस्थी संभालंदे हुए बि बाबा जी सम्झी करे ॾाढा हल्का रहंदा, त ऑटोमेटिकली तव्हांजे चेहरे ते वो हल्केपन जे कारण चमक बि ईंदी आहे। जेतिरो हल्को रहंदा आहिनि न, ओतिरा ख़ुशि रहंदा आहिनि, ऐं ख़ुशी जो चमक चेहरो त ऑटोमेटिकली चमकंदो आहे। बाबा जो साथ त आहे ई सही, है न? त हाणे अहिड़ो समय ईंदो जॾहिं सर्व माण्हू तव्हां वटि ईंदा, स्वयं ईंदा, तव्हांखे सॾु न करणो पवंदो, लेकिन तॾहिं जॾहिं सर्व में शांति जी महान शक्ति निरंतर संकल्प बोल कर्म में ईंदी, है न? लेकिन उहो कॾहिं ईंदा तव्हां वटि, जॾहिं तव्हांजे अंदरि सर्व में शांति जी महान शक्ति निरंतर संकल्प ऐं बोल में, तॾहिं ही मास्टर शांति देवा ठही वेंदो। त हाणे सम्झो छा करिणो, सदा मन ऐं मुख शांत रहे, असांजो हर संकल्प बोल कर्म सर्व में शांति जी महान शक्ति निरंतर हुजे, सर्व में शांति जी महान शक्ति निरंतर हुजे, संकल्प बोल कर्म, संकल्प बोल कर्म चेक कजो, तव्हांजे संकल्पनि में बि शांति आहे, बोल में, कर्म में, है न? मतलब बस संकल्प भी करो, हुनमें भी हलचल न हुजे, एकदम साइलेंस, तव्हां कुझु ॻाल्हायो बि एकदम साइलेंस, तव्हां कुझु कर्म भी करो कंदे बि साइलेंस, न त ॾिसो घर में अज्ञानी माण्हुनि खे ॾिसो, तव्हां सोचो अज्ञानी माण्हू छा कंदा आहिनि, सुबुह जो उथी करे उथंदा न, ॿारनि खे उथाईंदा, चांहि नाश्तो या कुझु बि कंदा, त घणा ॿार त ॿुधाईंदा आहिनि, स्पेशली लेडीज़, स्पेशली लेडीज़ ॾिसो सॼो ॾींहुं ॻाईंदी रहंदी आहे, मां हेॾो कमु थी करां, हीअं थी करां, हीअं थी करां, हीअं थी करां,
ऐं कंदी वीचारी सभु मायूं आहिनि। ऐं फिर त अॼुकल्ह त मसाला बि तव्हांखे कुटल मिलनि था, सभु कुझु त रेडीमेड मिले थो, है न? त बि केॾो माण्हू ॻाईंदो आहे। मतिलबु हुननि खे सुबुह जो उथी करे ॿारनि खे उथाइणो आहे तो बि संकल्प में केॾी अशांती आहे कि अरे जल्दी करो, मूंखे सुम्हणो आहे, सुम्हणो आहे, सुम्हणो आहे, सुबुह जो उथणो आहे, है न? गोद में कर्मनि में केॾी अशांती आहे। मतिलबु माण्हुनि जे जीवन में ख़ुशी न आहे। हर माण्हू हेॾो पैसो कमाए बि अचे थो, सम्झो पैसो बि आहे, लेकिन अॼु अगरि अज्ञान काल में कंहिं माण्हुनि खे काॾे ॿाहिरि बि वञिणो थो पए त केॾी अशांती आहे न। केॾो माण्हुनि खे बार बार चइणो थो पए उथो, तयार थियो, ट्रेन जो टाइम आहे, हिकदमि जंगल जीअं दुनिया। त असां बाबा जा ॿार अगरि तव्हांखे काॾे वञिणो पए, है न, अगरि तव्हां ध्यान मुहूर्त आहियो, हिकु अलॻि ई शांती रहंदी आहे न। भले असां कर्म बि करूं था, भले तव्हांखे काॾे वञिणो बि पए, लेकिन बाबा जे ॿारनि में केॾी ख़ुशी हूंदी आहे। जीअं तव्हां बाबा मिलन में वेंदा आहियो, सभु अगरि ट्रेन में बाबा जा ॿार वेंदा आहिनि, केॾा सभु टाइम ते माण्हू भले सामान बि खणनि था, गाॾियुनि में बि वेहनि था, लेकिन शोर शराबो न हूंदो आहे, शांती न हूंदी आहे। बाबा जे मधुबन में एॾा सारा ॿार ईंदा आहिनि, लेकिन उहा अशांती न हूंदी आहे। भले सभु माण्हू ॻाल्हाइनि बि था, लेकिन उहो ख़ुशी जा वाइब्रेशन, उहो शांती जा गोर, कर्मनि में बि कर्म कंदे में बि केॾी शांती रहंदी है न। ऐं इहे ॾिसो, अगरि कुंभ जो मेलो लॻे या काथे भंडारो ई थिए या कंहिंजे गृहस्थी में शादी वादी फंक्शन आदि, भले हुते त थोड़ा सा माण्हू रहंदा आहिनि, केॾी अशांती हूंदी आहे, केॾा शब्द चुभंदा आहिनि न, है न। अज्ञान काल जा अज्ञानी माण्हुनि जो शोर शराबे में कननि में उहे शब्द चुभंदा आहिनि। त उन हिसाब सां बाबा चवनि था कि तव्हां भले ई बोल बोलो, कर्म करो, संकल्प करो, लेकिन शांती हुजणी खपे। तॾहिं ही मास्टर शांति देवा ठही वेंदव। त सम्झो हाणे छा करणो। अच्छा, अॼु छा पाठ पढ़ियो? उन समय न कंहिं बाबा, उन समय बाप दादा मिलन में न कंहिंखे हार्ट अटैक आयो हूंदो त हुन शरीर छॾियो। त बाबा पुछनि था अॼु छा पाठ पढ़ियो? कर्नाटका जे ग्रुप छा पाठ पको कयो? कि सदा एवर रेडी रहण जो पाठ पको कयो। कर्नाटका जो ग्रुप आयो हूंदो, हुननि में कंहिं शरीर छॾियो न, हार्ट अटैक त वैसे एवर रेडी। त बाबा चई सदा हाणे एवर रेडी रहण जो पाठ पको कयो। ॾिसो हाणे हाणे असां पुरुषारथ था करूं, हाणे हाणे असां पुरुषारथ था करूं, हाणे हाणे इंसान सोचे बसि हाणे मां इहे कयो, कल्ह सुबुह जो कल्ह मां इहे पुरुषारथ कंदमि। हाणे अगरि कोई चाट ॾेई बाबा खे सुम्हे, सोचे अमृत वेलो उथंदमि, इहे कंदमि, ऐं हुनखे हुन राति हार्ट अटैक अची वियो त मतिलबु उहो हुनजो एंड टाइम आहे पुरुषारथ जो, है न। त एवर रेडी रहण जो पाठ पको करणो आहे। हाणे ॾिसो कीअं इंडिया पाकिस्तान जी लड़ाई कीअं लॻी, हे त विच में बंदि थी वई, त तव्हांखे पतो बि न लॻंदो कॾहिं अचानक कहिड़ी आत्मा जी आवाज़ पूरी दुनिया में फैलंदी कि भॻवान आयो आहे। न्यूज़ न्यूज़ फैलण में घणी देरि लॻंदी आहे, है न। अॼु काथे कंहिं जॻह कुझु थिए थो, माण्हू हिकु वीडियो ठाहे करे विझी थो छॾे, केॾी जल्दी पूरी वर्ल्ड में वायरल थी वेंदो आहे, केॾी जल्दी उहो इंसान फेमस थी वेंदो, केॾी जल्दी उहा न्यूज़ सभिनि वटि पहुची थी वञे।
ये निशानी आहे कि कॾहिं बि कुछ बि थी सघंदो आहे हिन करे हर घड़ी अंतिम घड़ी सम्झो जो करिणो आहे उहो अॼु अॼु ई करे छॾियो ईअं न सोचो कि कल्ह मां कंदमि जो करिणो आहे उहो अॼु अॼु ई करे छॾियो हिनखे चइबो आहे एवरेज सदा देह ऐं देह जे संबंध पदार्थ संस्कार सभिनि जी पेटी विसरो सभु बंदि तव्हां ईअं बि न सोचो अगरि सम्झो तव्हांजा कोई दैहिक लौकिक में बि कुझु कर्म हूंदो जेके कुझु चइणो हूंदो कुझु कान लॻे थो अॼु अॼु चई छॾियो अॼु अॼु करे छॾियो कुझु पतो थोड़ी आहे त बाबा चवनि था सदा देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव संस्कार सभिनि जी पेटी बंदि विसरो सदा बंदि चित्रनि में बि समेटण जी शक्ति छा ॾेखारींदा पेटी बिस्तर सदा पैक ये ॾेखारींदा है न त हर सेकेंड जो सेकेंड बीतियो थी वियो मतिलबु ईअं सोचो कि तव्हांखे है न अगरि तव्हांखे अॼु अॼु सम्झो हाणे हाणे असांजी हिकु संपन्न स्थिति हुजणी खपे हाणे हाणे सोचो कि बसि मां ख़ुदि सां संतुष्ट आहियां मन बुद्धि संस्कार सर्व ज्ञान गुण शक्तियूं पाप समान मुंहिंजो मन बुद्धि संस्कार आहे बाबा जी जेतिरे बि गुण शक्तियूं ज्ञान मूं में आहे मां हुन सां संतुष्ट आहियां संतुष्ट या अञा ॿियो बि कुझु खपे न त छा थींदो अगरि असां संतुष्ट न रहंदासीं अगरि असांजी कोई संकल्प हूंदो त सम्झो असां अव्यक्त बि थी वियासीं त असां बाबा खे चईंदासीं कि बाबा मूंखे त अञा इहो पुरुषारथ करणो या इहा सेवा रहिजी वई हूंदी त ईअं कोई आहे तव्हांखे ईअं मन में कोई आहे इहा सेवा करां इहा पुरुषारथ करां कम से कम रोज रात जो त सुम्हण खां पहिरियों सोचता करो कि हा मां जो आहियां जीअं आहियां हुन में संतुष्ट आहे सभु थी वियो बसि है न त पेटी बिस्तरो पैक इहे ॾेखारींदा आहिनि न समेटण जी शक्ति संकल्प बि न अचे इहो करिणो हुयो इहो करिणो इहो ठाहिणो हुयो हाणे कुझु रहिजी वियो कुझु रहिजी वियो सेकंड में तैयार समय जो बुलावो आयो ऐं बाबा अगरि हाणे असांखे चवनि हलो परमधाम में त रेडी आहे देह देह जो संबंध कुझु ॿियो रहियल आहे ईअं त न सोचंदो फलाणे जो छा थींदो बाबा फलाणो कीअं हलंदो है न एतिरो असांखे एवर रेडी रहणो है न सदा एवर रेडी हाणे हाणे बाबा चए हलो परमधाम हलो परमधाम त इहे चेक करो रोज़ चेक कंदा करो त हिन सां छा आहे न जल्दी बंधन मुक्त थी वेंदो अगरि कुझु हूंदो बि कुझु अगरि उहो त बाबा ॼाणनि बाबनि जो कमु लेकिन अगरि कुझु हूंदो बि आहे न त बाबा सभु ठीकु करे छॾींदा त बाबा चवनि था समय जो बुलावो आयो एवर रेडी त इहो पाठ पको कयो आहे इहे बि आत्मा जे भाग्य जी लकीर खिचजी वई न वैसे त संस्कार जे समय हिकु पंडित या ब्राह्मणनि खे सॾु कंदा आहिनि उहो बि नामधारी ऐं हेतिरे केतिरा ब्राह्मणनि जो हाथ लॻियो आहे मतिलबु उन आत्मा जो शरीर छॾे न हार्ट अटैक जे कारण त हुनजे लाइ बाबा चवनि था कि हुन जो बि सुबुह जो जंहिं ॾींहुं मिलंदो न हुन ॾींहुं सुबुह जो ई शरीर छॾी त हुते मधुबन में ई हुते हुनजो
जाते बि संस्कार कंदा आहिनि उते करे आया। त बाबा चवनि था की ॾिसो इहा बि आत्मा जे भाग्य में लकीर खिचजी वई न, है न। छो जी वैसे बि लौकिक दुनिया में बि जॾहिं शरीर छुटदा आहिनि त पंडित या ब्राह्मण खे सॾु कंदा आहिनि, ऐं हिते त केतिरे ब्राह्मणनि उन्हनि आत्मा ऐं जो दाह संस्कार कयो हूंदो, है न, केतिरे ब्राह्मणनि जो हथ लॻियो हूंदो। महान तीर्थ स्थान और सर्वश्रेष्ठ ब्रह्मन, स्मृति भव जो सहयोग, केतिरनि खे उहा आत्मा शिक्षा ॾेई हुई। जंहिं बि हुन समय शरीर छॾियो हूंदो, केतिरनि खे हुन शिक्षा ॾिनई, हुनजो बि संकल्प हूंदो कि मां मधुबन में ई शरीर छॾां, हिते ई मुंहिंजो दाह संस्कार थिए। इहे बि ड्रामा अनुसार ॾिसो, जीअं जानकी ॾाढी शरीर छॾियईं त कीअं हुननि पहिरीं सोचियो हुयो न कि मुंहिंजे शरीर छॾण जे समय, मतिलबु जॾहिं मां शरीर छॾे छॾां तॾहिं जीअं थींदो आहे न मधुबन में बि केॾा माण्हू अची वेंदा आहिनि, स्पेशली दादियुनि जो बाबा जे समय त केॾा माण्हू आया हुया। त जानकी ॾाढी सोचियो हुई कि न मुंहिंजो हीअं न थिए, हुन में बि कम ख़र्च बाला नशा। त ड्रामा अनुसार कोरोना जे समय ई जानकी ॾाढी शरीर छॾियईं, है न। त हुन आत्मा शरीर छॾियईं त हुन बि सोचियो हुनई, त ड्रामा अनुसार इहो मौक़ो हुनखे मिली वियो। स्मृति भव जो सहयोग, केतिरो श्रेष्ठ भाग्य थी वियो। त सदा हिन करे न तव्हांखे कोई बि संकल्प हूंदो न, चाहे पुरुषार्थ, चाहे सेवा या कुझु बि, अगरि सम्झो कि तव्हां बाबा चवनि था कि हाणे परमधाम हलो, अगरि तव्हांखे लॻे थो कि बाबा इहा ॻाल्हि आहे हिन करे मां हाणे न हलंदमि, साफ़ साफ़ चई छॾो बाबा अगरि आहे त, कि बाबा मूंखे तव्हां त चओ था हल, लेकिन मूंखे इहे संकल्प थो अचे कि मुंहिंजे वञण खां पोइ फलाणे जो छा थींदो, या इहा कम अञा रहियल आहे, या इहा पुरुषार्थ अञा रहियल आहे, या इहा सेवा अञा रहियल आहे। बाबा शरीर छॾण खां पहिरियों मूंखे इहा सेवा करणी आहे, इहा पुरुषार्थ करणो आहे, तव्हांजो जो बि आहे, त उहो बाबा खे असां साफ़ साफ़ ॿुधाईंदा आहियूं न, त बाबा हुन रीति असांखे रेडी कंदा आहिनि। छो जो बाबा खे बि पंहिंजी नई दुनिया ठाहिणी आहे, है न। सतयुग में पहिरियों पहिरियों जीअं आत्माउनि खे उते कर्म करणो आहे। ॾिसो इहे बि थींदो आहे न, कोई कोई माण्हू चवंदो आहे कि असां न पहिरीं पहिरीं राजधानी में अचूं, इन करे बि न पुरुषार्थ में ॾाढो सोचे सम्झी करे संकल्प कंदा कयो। हाणे कोई आत्मा सोचे थी कि मां त ब्रह्मा बाबा जी, मम्मा बाबा जी राजधानी में ई, कोई आत्मा सोचे थी कि मां त कृष्ण जो जन्म ॾिसंदमि। हाणे ऑब्वियस सी बात है, अगरि तव्हांखे फर्स्ट कृष्ण जो जन्म ॾिसणो आहे त तव्हांखे हाणे शरीर छॾिणो पवंदो, एडवांस पार्टी में अचिणो पवंदो। छो जी जॾहिं तव्हां ॿियो शरीर वठो, तॾहिं तव्हांजो शरीर वॾो थिए, तॾहिं तव्हां हुते कृष्ण जे आसपास कहिड़े बि कम जे रूप में उनजे आसपास रहो, तॾहिं त ॾिसी सघंदा न कृष्ण जो जन्म, है न। अगरि तव्हां सोचो था असां भई कृष्ण, कोई सोचदो आहे न कि मां कृष्ण जी टीचर ठहींदमि, कोई चवंदो मां कृष्ण जो फ्रेंड ठहींदमि, कोई फलानो फलानो, है न। ॾाढा सारा हूंदा, कोई कृष्ण जा कपिड़ा ठाहिण वारा हूंदा, कोई कृष्ण जो घर ठाहिण वारो हूंदो, कोई कृष्ण जी खेत संभालण वारो हूंदो। फर्स्ट कृष्ण, हाणे अगरि तव्हांखे फर्स्ट कृष्ण हुनमें हलणो आहे त तव्हांजो पोइ हाणे शरीर बि तव्हां छॾे सघंदा आहियो, छोकी पोइ हुन हिसाब सां तव्हांखे ॿियो शरीर बि खपे, तॾहिं त तव्हां हुते वञी उहो कमु कंदव न, है न। अगरि तव्हां चईंदा पुरुषार्थ में बि तव्हां सोचो, कोई माण्हू सोचे न हा असां बि ईअं करूं, त उहो हुन स्थिति, हुन पद ताईं, हुन स्टेज ताईं वञण लाइ तव्हांखे ॾाढो कुझु त्याग बि करणो पवंदो। त तव्हां सोचो था मां इहे बि न छॾां, उहो बि मिले, ईअं कीअं थींदो, है न।
त हिन करे ॾाढो सावधानी सां असांखे रहणो आहे। सावधानी सां संकल्प करो, है न। बाबा त चईंदा आहिनि केरु रेडी आहे, सभु हथ उठाईंदा आहिनि। बाबा त चईंदा केरु हाणे एवर रेडी आहे हलण लाइ, सभु हथ उठाईंदा, हा बाबा मां एवर रेडी आहियां। लेकिन सोचो हुन समय असां हथ त उठाए छॾींदा आहियूं, बाबा त ॾिसी वठंदा आहिनि हीअ आत्मा एवर रेडी आहे। पोइ बाबा खे अगरि पंहिंजे एडवांस पार्टी में अगरि तव्हांजो कमु हुजे ऐं बाबा तव्हांखे सॾु कराए ऐं तव्हां सां संकल्प करो न त इहो बि करिणो आहे, इहो बि करिणो आहे, इहो बि करिणो आहे। बाबा त चई लक्ष्मी नारायण केरु ठहींदो, फटाफट सभु हथ उठाईंदा आहिनि। लक्ष्मी नारायण ठहिण मतिलबु हाणे हिकदमि पुराणेपन सां मरण, हिकदमि विकार बुराइनि जी अविद्या। मुंहिंजो त हिकु शइ बाबा, ॿियो न कोई। उहा आत्मा लक्ष्मी नारायण थींदी न, त हुन हिसाब सां चेक कर। ये ज्ञान ॾाढो सहज आहे। सिर्फ़ु जीअं थींदो आहे न, भई कोई माण्हू एग्ज़ाम थो ॾे, हाणे कोई 10th बोर्ड ॾींदो, 12th बोर्ड ॾींदो, अगरि समझदार स्टूडेंट सम्झी सघंदो आहे कि मुंहिंजो लेवल छा आहे, मां केतिरी पढ़ाई कंदो आहियां, केतिरो मां लिखी सघंदो आहियां, त हिन हिसाब सां मुंहिंजो परसेंटेज अची सघंदो आहे, है न। अगरि वो सोचे न मुंहिंजो 90+ अचे, लेकिन हुन हिसाब सां न त वो पढ़ी थो सघे, न हुनजे दिमाग़ में पढ़ाई वेहे थी, ऐं न हू करणु चाहींदो आहे एतिरी पढ़ाई, त वो दुखी थींदो न। ऐं अगरि हिकु ऑनेस्ट स्टूडेंट हूंदो, उहो चईंदो न मूंखे त मां त न एतिरी पढ़ाई करे सघंदो आहियां, न मूंखे एतिरो सम्झ में थो अचे, मां त एतिरो ई पढ़ी सघंदो आहियां, एतिरो ई लिखी सघंदो आहियां, चलो हिन में मुंहिंजी 60% थी वई, फर्स्ट डिवीजन अची, हा भई मां हिन में ख़ुशि आहियां। उन रीति बाबा जी पढ़ाई खे तव्हां ध्यान में रखी हलंदव न त तव्हां ख़ुशि रहंदव, है न। असांजो एतिरो पुरुषार्थ आहे ई न, असां एतिरी धारणा करे ई नथा सघूं, असां ॿाहिरां जी चीजूं खाइण ई नथा छॾे सघूं, असां दैहिक संबंधनि मां मोह कढी ई नथा सघूं, ऐं असां हथ था उठायूं असां लक्ष्मी नारायण थींदो। उन हिसाब सां ख़ुदि खे चेक करो, बाबा खे बि साफ़ साफ़ ॿुधाए छॾो, त बाबा बि तव्हांखे उन अनुसार ई अॻियां वठी हली सघंदा न। अगरि तव्हां करणु चाहींदा आहियो त उहो बि ॿुधायो कि हा बाबा मां हिन स्थिति ताईं पहुचणु चाहींदी आहियां, त ऐं तव्हां पंहिंजो बि पुरुषार्थ करो, त बाबा तव्हांखे हुन लेवल ताईं वठी हली सघंदा आहिनि। न त ज़बरदस्ती बाबा तव्हांखे वठी बि हलनि ऐं तव्हां करे बि न सघो, उन खीचातानी थींदी आहे। उहो इंसान खे ज्ञान आहे न ॾाढो कठिन लॻंदो, हिन करे जो आहे जीअं आहे ख़ुदि जी स्थिति ॼाणो, देह जे संबंध पदार्थ स्वभाव संस्कार सभिनि खे चेक करो, बाबा खे ॿुधायो, हुन हिसाब सां रेडी रहो, हा न। त सदा एवर रेडी रहण जो विशेष पाठ पको कयो। उन समय हुनजी युगल बि हूंदी हुते, उनजी युगल खे ॾिसंदे हुए बाबा चयईं कि छा पाठ पढ़ियो, पंहिंजो सफलता स्वरूप ॾेखारियो, बहादुर आहियो। मतिलबु जंहिं भाई शरीर छॾियईं न हुनजी युगल बि हूंदी, त बाबा हुन खां पुछियईं कि तव्हां बहादुर आहियो, पंहिंजो सफलता स्वरूप ॾेखारियो, बाबा हुनखे सर्टिफिकेट ॾिनई, शक्ति रूप जो प्रत्यक्ष स्वरूप तव्हां ॾेखारियो, इच्छा सदा पंहिंजे स्वस्वरूप स्वधर्म श्रेष्ठ कर्म स्वदेश जी स्मृति स्वरूप में रहण वारी आत्माउनि खे सदा शांति मुहूर्त शांति जी शक्ति द्वारा सर्व की शांति स्वरूप ठाहिण वारी आत्माउनि खे शांति जे सागर जी शांति जी लहरुनि में सदा लहराईंदे हुए अनेकनि जे प्रति धर्मात्मा महान आत्मा ठाहिण वारे अहिड़े शांति जी शक्ति
शक्ति स्वरूप श्रेष्ठ पुण्य आत्मा ठहण वारनि खे आत्माउनि खे बाप दादा जो याद प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। बाबा हाणे पार्टियुनि सां ॻाल्हाइनि था। बाबा चवनि था महावीर ॿारनि जो वाहन आहे श्रेष्ठ स्थिति। महावीर ॿारनि जो वाहन छा आहे? श्रेष्ठ स्थिति। जेका महावीर ॿार हूंदा आहिनि न, उहो पंहिंजी उन्हनि जी श्रेष्ठ स्थिति सां उहो अॻियां वाहन छा कंदो आहे? असांखे हिकु जॻह खां ॿी जॻह पहुचाईंदो आहे। त असांजी जो सुठी स्थिति हूंदी न, उन अनुसार ई असां हिकु जॻह खां ॿिए जॻह ताईं वेंदासीं। मतिलबु असांजी स्थिति ई असांखे जीवन में अॻियां वठी वेंदी। ऐं अलंकार छा हूंदो आहे? महावीर ॿारनि जो सर्वशक्ति। अलंकार छा हूंदो आहे? सर्वशक्ति। हाणे पंहिंजे खे महावीर सम्झंदा आहियो? बाबा पुछनि था, पंहिंजे खे महावीर सम्झंदा आहियो? महावीर अर्थात सदा शस्त्रधारी। महावीर ॿारनि जो वाहन हूंदो आहे श्रेष्ठ स्थिति। शस्त्र हूंदा आहिनि सर्व अलंकार। महावीर अर्थात सदा शस्त्रधारी। शक्ति उहा पांडव खे सदा वाहन में ॾेखारींदा आहिनि न, शस्त्र बि ॾेखारींदा आहिनि। शस्त्र अर्थात अलंकार। त वाहनधारी बि आहियो, अलंकारधारी बि आहियो, है ना। मतिलबु तव्हांखे वाहन बि आहे। वाहन छा आहे? श्रेष्ठ स्थिति। ऐं अलंकार बि आहिनि, शस्त्र बि आहिनि। वाहन आहे श्रेष्ठ स्थिति, अलंकार आहे सर्वशक्ति। न देवियुनि जे हथ में जो शस्त्र ॾेखारींदा आहिनि, उन्हनि खे उन्हनि जो हिकु हिकु गुण, हिकु हिकु शक्ति जो अस्त्र शस्त्र ॾेखारींदा आहिनि। त असांजी श्रेष्ठ स्थिति, असां अहिड़ा वाहनधारी ऐं अलंकधारी ई साक्षात्कार मूर्त थी सघंदा आहिनि। मतिलबु जॾहिं असां में सर्व शक्ति हूंदियूं न, ऐं जॾहिं असांजी स्थिति ॾाढी सुठी हूंदी, तॾहिं असां छा ठही सघंदा आहियूं? साक्षात्कार मूर्त ठही सघंदा आहियूं। त साक्षात ठही सभिनि खे बाप जो साक्षात्कार कराइण। त साक्षात ठही करे सभिनि खे बाप जो साक्षात्कार करायो। इहा महावीर ॿारनि जो कर्तव्य आहे। त सदा ई पंहिंजी स्थिति सुठी रखो, सर्व शक्तियूं धारण करे रखो। त असां द्वारा केरु साक्षात्कार थींदो? कंहिंजो साक्षात्कार थींदो? बाबा जो। महावीर अर्थात सदा उड़ण वारो। महावीर केरु हूंदो? सदा उड़ण वारो हूंदो। त सभी उड़ण वारा अर्थात उड़ती कला वारा आहियो। महावीर अर्थात सदा जीवन में उड़ण वारा। महावीर खे हमेशह उड़दो ॾेखारींदा आहिनि। उड़ण मतिलबु हिकु सिचुएशन सां ॿिए सिचुएशन में फटाफट जंप लॻाए छॾियो। हीअं न कल्ह कोई ॻाल्हि थी, अञा ताईं असां उन ई सोच में वेठा आहियूं। थी वई न थी वई, हल अॻियां छा करूं। त सभी उड़ण वारा अर्थात उड़ती कला वारा आहियो, है न। हाणे चढ़ती कला बि समाप्त, जंप बि समाप्त। हाणे त वैसे ही समय उड़ण जो आहे, है न। और वैसे ही अव्यक्त मास भी तो हले, है ना। त हाणे वैसे ही आत्माऊं फ़रिश्ते स्वरूप जो अभ्यास जास्ती। फ़रिश्तो त हमेशह उड़दो ई रहंदो आहे,
त बाबा चवनि था हाणे चढ़ती कला बि समाप्त, जंप बि समाप्त, हाणे कहिड़ो समय आहे? उड़ण जो समय आहे। त बाबा चवनि था हाणे सदा उड़ंदा रहो, है न। उड़ण मतिलबु हिकु सेकेंड पहिरियों जेकी स्थिति हुई ॿिए सेकेंड में प्रोग्रेस हुजणी खपे, हिनखे चइबो आहे उड़ण। हीअं न असां हुन ई सोच में आहियूं कि अरे पहिरियों मूंखे अहिड़ो संकल्प आयो, हीअं थियो न, चल थी वियो, हाणे करेक्ट करो, इम्प्रूव करो, अॻियां उड़ियो पहुचो। उड़ती कला में वञण सां ॿिया सभु ॻाल्हियूं हेठि थी वेंदियूं न। जीवन में अगरि तव्हां उड़ंदा हो न, मतिलबु हर ॻाल्हियुनि खे फटाफट फुल स्टॉप लॻाइण, उड़ण, सभु ॻाल्हियूं हेठि थी वेंदियूं। हेठां जी चीज़ुनि खे, परिस्थितियुनि खे, व्यक्तियुनि खे पार करण जी ज़रूरत न आहे। हाणे उड़ता वञो त नदी नाला पहाड़ वृक्ष सभु पार थी वेंदा। भई सम्झो तव्हां हिन सृष्टि ते पाठ था वॼायो, हिन सृष्टि ते पाठ वॼाईंदे हुए कोई बि विघ्न परिस्थिति, चाहे देह जे कारण, देह जे संबंध, पदार्थ, वस्तु, वैभव, धन संपत्ति, कंहिंजे बि कारण अगरि तव्हांखे जीवन में कोई बि ॻाल्हि अचे थी त सभु बाबा खे ॾेई करे, फुल स्टॉप बाबा खे ॾेई करे तव्हां बाबा जी यादि में मस्तु रहो, है न। जंहिं ॻाल्हि जो तव्हां कुझु करे ई न सघंदा आहियो उन जे बारे में सोचे करे छा करो, है न। जंहिं ॻाल्हि खे असां कुझु करे ई न सघंदा आहियूं उनखे, उन जे बारे में सोचे करे छा करो। त बाबा चवनि था हेठां जी चीज़ुनि खे, परिस्थितियुनि खे, व्यक्तियुनि खे, सम्झो कोई इंसान बि आहे, घड़ी घड़ी तव्हांजे जीवन में विघ्न विझे थो, त तव्हांखे हुनजे बारे में सोचण जी कोई ज़रूरत न आहे। तव्हां बसि बाबा खे रिपोर्ट ॾींदा वञो। वैसे बि कल्ह बाबा चई न, हर हिक जे सुभाउ संस्कार, कल्ह जी सुबुह जी मुरली, हर हिक जे सुभाउ संस्कार खे चेंज करण जी शक्ति बाबा में आहे। तव्हां वेही कंहिंजे लाइ सोचो, कंहिंजी ॻाल्हियुनि खे 10 ॼणनि खे ॿुधायो, इन खां त बाबा खे ॿुधायो, ख़तमु। बाबा छा था चवनि, हेठां जी चीज़ुनि खे, परिस्थितियुनि खे, व्यक्तियुनि खे पार करण जी ज़रूरत तव्हांखे न आहे। तव्हां उहो सभु बाबा खे ॾियो और तव्हां बाबा जी यादि में रहो। बसि तव्हांजो कमु आहे बाबा जी यादि में रहणु। बाक़ी कमु ॾिसो बाबा तव्हांखे कीअं नदी नाला वृक्ष पार कराइनि था। वॾो पहाड़ बि हिकु गेंद थी वेंदो। अगरि तव्हां बाबा जी यादि में रहंदा न त तव्हांजे जीवन में कोई परिस्थिति रूपी वॾो पहाड़ बि हूंदो न त उहो गेंद थी वेंदो। उड़ती कला वारनि जे लाइ परिस्थितियूं बि हिकु खिलौनो आहे। उड़ती कला वारनि जे लाइ छा आहे? परिस्थिति बि हिकु खिलौनो। वाकई में हाणे ॾिसो, अगरि असांजे साम्हूं कोई प्रॉब्लम अचे त असांजे लाइ उहो खिलौनो कीअं थींदी? जीअं उहो प्रॉब्लम हिकु बॉल जीअं अचे थी ऐं असांखे बैट मारणो आहे न। ॾिसो हर तरीक़े सां बॉल फिकंदा आहिनि न। जो क्रिकेटर्स हूंदा आहिनि न, उहो एॾी प्रैक्टिस छा कंदा आहिनि? उहो इहे ई प्रैक्टिस कंदा आहिनि कि अगरि हेॾां बॉल आई त असां हीअं बैट घुमाईंदासीं, हेॾे बॉल आई त असां हीअं बैटिंग घुमाईंदासीं, है न। हुनखे सुठो क्रिकेटर चइबो आहे न। हीअं बॉल आई त मां चौको लॻाईंदमि, हीअं बॉल आई त मां छक्को लॻाईंदमि। तव्हां छा कंदव? कोई बि ॻाल्हि अचे, सभिनि खे पार करण जी श्रीमत, सभिनि खे कीअं हर सिचुएशन में कीअं हलणो आहे, सभु बाबा असांखे ॿुधाए रखे अथई न, है न। कि अञा सोच बाबा ईअं विघ्न था विझनि, हाणे छा करूं न। उत्तर त सभिनि खे पतो ई आहे। बाबा जी श्रीमत त सभिनि खे ॿुधी में आई सही।
बसि करण जे लाइ इहा यादि रखो कि बाबा हीअं चयो अथई त शक्ति बि अची वेंदी है न। अगरि तव्हां कोई बाबा जी श्रीमत खे प्रैक्टिकल में नथा लाए सघो त हीअं सोचो बाबा हीअं चयो अथई, बाबा हीअं चयो अथई त तुरंत उनखे प्रैक्टिकल में लाए सघंदा। त बाबा असांखे चवनि था कि परिस्थिति बि हिकु खिलोनो जीअं हूंदो, जेका उड़ती कला वारो हूंदो। कोई बि ॻाल्हि ईंदी तव्हां सोचो भई इहा ॻाल्हि आई आहे, हिन में हाणे छा करो। हुन ॻाल्हि जे लाइ जो बाबा जी श्रीमत मिली आहे हुनखे यूज़ करो ऐं अॻियां वधो बसि, है न। सम्झो कोई परिस्थिति आई, कोई तव्हांजे मथां चिल्लाए थो, बाबा असांखे छा चए थी, चुप रहो, सामनो न करो, है न। कि सोचदो बाबा ये ॾिसो एॾो चिल्लाए थो, मूंखे हीअं थो चए, मुंहिंजी हीअं निंदा कई अथई, मूंखे गारियूं थो ॾे। असांखे तुरंत बाबा जी श्रीमत बुद्धि में ईंदी, चुप रहो, है न। ज़्यादा सामनो कंदव त वार बि करे सघंदव। त मथे अचो त एतिरा वॾा वॾा देश गांव सभु छा लॻंदा आहिनि। अगरि तव्हां कॾहिं प्लेन में विया आहियो, जॾहिं प्लेन में वेंदा आहियूं हेठि ॾिसंदा आहियूं त छा लॻंदो, खिलौना ई लॻंदा आहिनि न, है न। हीअं त ॾिसो सभु चवनि था मुंहिंजो घरु, मुंहिंजी कार, ऐं मथां हेठि ॾिसो त छा लॻंदा, खिलौना ई लॻंदा, मॉडल लॻंदा। त हिते बि उड़ती कला वारनि जे लाइ कोई बि परिस्थिति या विघ्न, खेल व खिलौना चीटी समान आहे, चीटी समान। ॾिसो चीटी जे साम्हूं तव्हां बीह रहो, हुनखे तव्हां केॾा वॾा लॻंदा अगरि उहो तव्हांखे ईअं ॾिसे त। जी कई बार टीवी में ॾेखारींदा आहिनि न इहे चीटियुनि जो सीरियल, तव्हां सोचो चीटी जे साम्हूं तव्हां बीह रहो, उहो बीहंदी आहे, तव्हांखे ॾिसी बीहंदी चीटी, उहो पंहिंजो रस्तो कढी हली वेंदी, है न। चीटियुनि खां बि तव्हां ॾाढो कुझु सिखी सघंदा आहियो। हालांकि उन्हनि में नुक़सान त कंदियूं आहिनि, अवगुण त कंदियूं आहिनि, लेकिन चीटियुनि सां तव्हां छा ॾिसी सघंदा आहियो, केॾो फास्ट कमु कंदियूं आहिनि, अलाए कहिड़ो कमु थी करनि, न। केॾो पंहिंजे कम में बिज़ी हूंदियूं आहिनि। वॾो पथर बि अची वञे त हुनखे बि माण्हू सोचे मां चीटी खे रोकण लाइ पथर थो रखां, उहो पथर ते ई चढ़ी वेंदियूं, हुनखे बि पंहिंजो रास्तो ठाहे छॾंदियूं, है न। या साइड मां हली वेंदियूं पथर जे होॾां, तव्हां पेर रखंदव हितां, हाणे रास्तो तव्हांजे पेर मां अलॻि रास्तो हुते कढी छॾंदियूं। त बाबा चवनि था इहे परिस्थितियूं, इहे अगरि तव्हां उन्हनि खे बाबा खे ॾेई करे बाबा जी यादि में रहंदव न, बाबा जी यादि में मतिलबु ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो, मतिलबु पंहिंजी बुद्धि मथे हली वञे, मथे बुद्धि हली वेंदी त हेठि असां परिस्थितियुनि खे ॾिसंदासीं त छा लॻंदा, मरी हुई चीटी बि न, जिंदा न, जिंदा चीटी बि कॾहिं कॾहिं महावीर खे किराए ॾींदी, है न, चक पाईंदी त हिकु सोचो चीटियुनि जो झुंड अगरि काथे तव्हांजे खाइण पीअण जी चीज़ुनि में या कंहिं जॻह ते अची वञे, माण्हू खे हिलाए छॾे, माण्हू ई सोचे अरे चीटी अची वई, चीटी अची वई। त बाबा चवनि था जिंदा चीटी त बि महावीर खे किराए ॾींदी, लेकिन जो आत्मा महावीर हूंदी आहे न, जो आत्मा हर सिचुएशन हर ॻाल्हियुनि खे फटाफट पार करे वठंदी आहे, हुन जे लाइ इहे वॾी वॾी चीज़ूं बि परिस्थितियूं व विघ्न व खिलौनो आहे, चीटी समान आहे, उहा बि मरी हुई चीटी। त चीटी बि मरी हुई आहे, पहाड़ बि राई न आहे, रुई समान थी वेंदो, कॾहिं जॾहिं तव्हां महावीर ठही वेंदो, जॾहिं तव्हां महावीर ठही वेंदा तॾहिं वॾी वॾी परिस्थितियूं मरी हुई चीटी जे समान थी वेंदियूं,
पहाड़ जहिड़ी ॻाल्हि बि राई समान थी वेंदी। त भाव अचवनि था महावीर अर्थात सदा पंहिंजी श्रेष्ठ स्थिति जे वाहन में रहण वारो ऐं सर्व शक्तियुनि जे अलंकदारी शस्त्रधारी। अहिड़ा महावीर हर परिस्थिति खे सहज ई पार करे उड़ंदा रहंदा आहिनि।